अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कीअं आहियो तव्हां? सभु ठीक ठाक आहियो? मां आहियां तव्हांजी होस्ट सदफ़ भुट्टो, तव्हांजे पंहिंजे फेवरेट प्रोग्राम द लेट नाइट शो में, तव्हांजे पंहिंजे फेवरेट चैनल KTN ते। माशाल्लाह KTN सिंध जो नंबर 1 चैनल आहे। नंबर 1 चैनल ते 1 थियण जे लाइ बि इलाही महिनत ऐं इलाही मुशक़तियूं करणियूं पवंदियूं आहिनि, पर नालो ऐं इज़त अल्लाह जी, अल्लाह ॾियण वारो आहे। अल्लाह जो जेसिताईं हुकुम न हूंदो तेसिताईं असांजूं शयूं सिधियूं न थींदियूं आहिनि, पर असांखे हमेशह सब्र ऐं तहमुल सां रहणु घुरिजे ऐं अल्लाह ते तवकुल करे पंहिंजी ज़िंदगी जो, पंहिंजी शयुनि जो, पंहिंजे बिज़नेस जो, पंहिंजे कारोबार जो, पंहिंजी सिहतनि जो आगाज़ रखणु घुरिजे। ऐं नाज़रीन, सभ खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, नंबर स्क्रीन ते अची रहियो आहे। जल्दी कॉल करे प्रोग्राम में शामिल थी सघो था। तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे पंहिंजे प्यारनि खे ख़ूबसूरत सॉन्ग बि डेडिकेट करे सघो था, शेरो शाइरी बि करे सघो था, बेत बि ॿुधाए सघो था, छो जे कारण अॻिते जहिड़ी मौसम अची रही आहे तव्हांखे ख़बर ई हूंदी। सभिनि काफ़ी जॻहनि ते अंदरूनी सिंध में त सियारा सम्झो अची विया आहिनि, पर कराची जो मौसम जे बारे में जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त मंझंदि जो गर्मी हूंदी आहे, पर गर्मी अहिड़ी एतिरी बि न आहे जो तव्हांखे स्वेटिंग थींदी हुजे ऐं तव्हांजी गर्मी जे वजह सां तव्हांजी हालत ख़राबु हुजे, अहिड़ो कुझु बि न आहे। मौसम इलाही हिकिड़े महीने खां त काफ़ी बहितर थी वई आहे, पर राति जो 4-5 बजे खां पोइ मतिलबु शाम ई शुरू थी वेंदी आहे त सियारे जी जेकी हवा हली रही आहे, ख़ुश्क हवा, पहिरियां मौसम तब्दील थींदी आहे त पहिरियां ख़ुश्क हवा थींदी आहे, पोइ सीउ पवणु शुरू थी वेंदो आहे। उन ख़ुश्क हवा खां पाण खे, पंहिंजे ॿारनि खे बचाइण जे लाइ, असांखे सीउ खां पंहिंजे ॿारनि खे बचाइण जे लाइ कहिड़ियुनि शयुनि जो वधीक खां वधीक इस्तेमालु करणु घुरिजे ऐं कहिड़ियूं शयूं असांखे यूज़ करणु घुरिजनि। मां कहिड़ियुनि शयुनि खां पंहिंजी फैमिली खे, पंहिंजी केयर कीअं कंदी आहियां, पंहिंजी फैमिली जी केयर कीअं कंदी आहियां, उहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदसि। पर अॼु जो टॉपिक जस्ट मां इहो ई थी रखां त सियारे में पाण खे सेफ करण जे लाइ, पाण खे बचाइण जे लाइ असांखे कहिड़ियुनि शयुनि जो इस्तेमालु करणु घुरिजे। तव्हां पंहिंजो ख़्यालु कीअं रखंदा आहियो, ॿारनि खे कहिड़े तरीक़े सां कवर कंदा आहियो, गरम कपिड़ा पाराइण सां उनजो सीउ रोकींदा आहियो, या सूप वग़ैरह घर में कुझु अहिड़ियूं शयूं ठाहींदा आहियो जंहिंजे पीअण सां असांजो सीउ जेको आहे कंट्रोल में रहे सघे, वधीक थधि न लॻे। ऐं इन में बुज़ुर्गनि जो घणो करे ख़ासि करे उन्हनि जो ख़्यालु रखणु घुरिजे, छो जो ॿार ऐं जेको पोड़ो हूंदो आहे उहे ॿई बराबरि हूंदा आहिनि। जेतिरी केयर सियारे में ऐं गर्मी में ॿारनि खे खपंदी आहे, ओतिरी ई केयर बुज़ुर्गनि खे बि खपंदी आहे। ॾिसो, असां जवान आहियूं, असांजी बॉडी में गरम रत आहे, असांखे एतिरी उहे शयूं फ़ौरन अफेक्ट न कंदियूं आहिनि, असां हर बीमारी खां विड़ी सघूं था। पर ॿारनि खे कोई बि जम्स लॻंदो आहे या बुज़ुर्गनि खे कोई बि अहिड़ो वायरस लॻे थो त फ़ौरन उहे किरी पवंदा आहिनि, त उन्हनि खे इलाही केयर जी ज़रूरत हूंदी आहे। सीउ खां बचण जे लाइ तव्हां पंहिंजी केयर कीअं कंदा आहियो, कहिड़े हिसाब सां कंदा आहियो? चांहि जो इस्तेमालु कंदा आहियो, कॉफ़ी जो इस्तेमालु कंदा आहियो, ऐं उनजा तौर तरीक़ा कहिड़ा आहिनि? जेके बि हिन वक़्तु फैमिलीज़ मुंहिंजे प्रोग्राम खे ॾिसनि थियूं, इंजॉय कनि थियूं, उहे बि प्रोग्राम में कॉल करे शामिल थी सघनि थियूं ऐं मूंखे तव्हां पंहिंजी राय खां बि आगाह कयो। मे बी शायदि तव्हांजी कुझु ॻाल्हियुनि खां, कुझु टोटकनि खां या कुझु एडवाइस खां मूंखे हिकिड़ी सुठी एडवाइस मिली वञे ऐं मां बि मे बी हिन सियारे में उन शयुनि खे इस्तेमालु करे ॾिसां। ऐं मां जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयां त मूंखे सीउ ॾाढो थींदो आहे। मूंखे थोरो बि सियारो शुरू थींदो आहे, तव्हां सम्झो असांजा गीज़र स्टार्ट थी वेंदा आहिनि, गरम फुल स्टीम वारे पाणी सां मां शावर कंदी आहियां, मतिलबु मूंखे सीउ इलाही थींदो आहे, इलाही हद खां वधीक। ऐं सुम्हण जो बि हिकिड़ो पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे। कुझु माण्हुनि जा कन नोज़ जी थधी हूंदी आहे, उन्हनि खे इलाही सीउ थींदो आहे, हथ थधा हूंदा आहिनि। मुंहिंजी जेको सीउ शुरू थींदो आहे न, पेरनि खां शुरू थींदो आहे। मुंहिंजा पेर गरम न आहिनि थींदा, पेरनि में मतिलबु बर्फ़ लॻा पिया हूंदा आहिनि, थधा बिल्कुलु यक। हथ खे डबल सॉक्स ऐं घर में जेके फोम वारा शूज़ हूंदा आहिनि, मां उहे पाए घुमंदी आहियां, पर तॾहिं बि सीउ रुकण जो नालो ई न वठंदो आहे। पर उन्हनि शयुनि खे, सीउ खे कंट्रोल करण जे लाइ, बॉडी खे गरम रखण जे लाइ मां कॾहिं सूप तयारु कंदी आहियां, चिकन जो सूप तयारु कंदी आहियां। ऐं चवंदा आहिनि त उन में जेकॾहिं अंडो बॉइल करे विझो ऐं गरम मसाले जो इस्तेमालु करणु घुरिजे, उन में कारा मिर्च बि विझिबा आहिनि, त उन सां इहो थींदो आहे त असांजी जेकी सीउ जे करे ॿारनि जी छाती जाम थींदी आहे या नज़लो हूंदो आहे, नोज़ी असांजी कंदी आहे जेको बि आहे त उन शयुनि सां असांखे काफ़ी फ़र्क़ु पवंदो आहे। ऐं असांजी राति जो डेली रूटीन हूंदी आहे, असां कॉफ़ी पी सुम्हंदा आहियूं, मतिलबु कॉफ़ी हूअं बि गरम हूंदी आहे ऐं कॉफ़ी बॉडी खे हूअं बि गरम रखंदी आहे। सूप बि बेस्ट आहे, सूप जो असांजे घर में घणे खां घणो इस्तेमालु थींदो आहे। असां त मतिलबु ॿाहिरि त पीअंदा आहियूं, पर घर में असां सूप खे घणो ठाहे काफ़ी सारो रखी छॾींदा आहियूं, त जॾहिं बि जंहिंजे ॿार जी दिलि करे थी, कंहिं वॾे जी दिलि करे थी, उहो सूप कढी यूज़ करे सघनि था। गरम खाधा तयारु कया वेंदा आहिनि, मच्छी खाई वेंदी आहे, उन में खोड़ सारियूं शयूं अची थियूं वञनि, पर तव्हां पंहिंजे प्यारनि खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे बुज़ुर्गनि खे, पाण खे सीउ खां रोकण जे लाइ कहिड़ियुनि शयुनि जो इस्तेमालु कंदा आहियो, कहिड़ियूं शयूं खाईंदा आहियो, ऐं कवर करण जे लाइ कहिड़ियुनि शयुनि जो मतिलबु कंटिन्यू उहे शयूं रखंदा आहियो। ऐं अक्सर त मूंखे यादि आहे जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त
बाहि ॿरंदी हुई, असां बाहि जे अॻियां वेही हथ वथ सेके बॉडी खे गरम करे। अच्छा, बाहि जी जेकी स्टीम हूंदी आहे, उनजी जेकी बाफ़ हूंदी आहे, उन सां असांजी एल्बो, असांजा जेके नीस हूंदा आहिनि, गोॾा जेके चइबो आहे, उहे गरम रहंदा आहिनि ऐं उन सां स्टीम सां असांजी बॉडी जे अंदरि बि उहा गरमाइश कंटिन्यू रहंदी आहे। त इहो हिकिड़ो तरीक़ो इहो बि बेस्ट आहे। अॼुकल्ह त घरनि में हीटर हलनि था, शयूं गरम हवा वारा हीटर अची विया आहिनि, त माण्हू उन्हनि शयुनि खे कंटिन्यू रखनि था। पर बाहि वारो जेको दौरु हुयो, उनजी बि त छा त ॻाल्हि हुई। ऐं हाणे बि काफ़ी ॻोठनि में, काफ़ी शहरनि में, काफ़ी जॻहनि ते, असांजे पंहिंजे मोहल्ले में अॼु बि ईअं थींदो आहे त बाहि ॿारे वेठा हूंदा आहिनि ऐं गोल टोली लॻी पई आहे, उनजी कचेरियूं हलनि थियूं, चांहि हले थी। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदसि, हुन खां पोइ पंहिंजी ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कयूं था। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी ख़ुश आहियो? मां ठीकु ठाक, अल्हम्दुलिल्लाह। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अदी पंहिंजी तरह ॻाल्हायां, शार्ट थो ॻाल्हायां थी पंहिंजी ठीकु तरह। आहे, ओके। तव्हां टीवी जो आवाज़ बंदि कजो प्लीज़। जी अदी, टीवी जो आवाज़ बंदि कजो तव्हां। अदी तव्हांजी आवाज़ घटि थो अचे, असांजी टीवी मुंहिंजी आवाज़ घटि थी अचे, मुंहिंजो वॉल्यूम वधायो, लाउड कयो मुंहिंजो वॉल्यूम, ताकी असांजे कॉलर ताईं आवाज़ वञे। ठीकु आहे। हा, हाणे मूंखे ॿुधायो त छा चवणु चाहियो? जी बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम जो अॼु जो टॉपिक आहे त मौसम जेकी तब्दील थी रही आहे, सियारो अची रहियो आहे, सियारे जी हिकिड़ी ख़ुशामदीद जेके चइबो आहे, वेलकम कयूं था सियारे खे। त सीउ खां बचण जे लाइ तव्हां कहिड़ियुनि शयुनि जो इस्तेमालु कंदा आहियो, छा कंदा आहियो अहिड़ो? अदी असां पहिरियां त सीउ खां बचण लाइ बाहि जो इस्तेमालु कंदासीं, सफ़ा सभ खां घणो में घणो। ओके। हा, छो त असां बाहि ॿारींदा तक़रीबन जेसि सर्दी वधी वेंदी आहे त असां सुबुह खां वठी राति जो 10 ताईं ॿारींदा आहियूं बाहि। एॾो सीउ हूंदो आहे? हा, असां वटि जाम थी पवंदो आहे, 5 भेरे में गेड़ी को दफ़ा शइ बरसां ई आहे। ओहो, अच्छा अच्छा अच्छा, सही सही। फिलहाल त अञा न आई आहे, हाली थधिड़ियूं हवाऊं लॻनि थियूं, थोरी थोरी थधि आई आहे। असल में मां लाड़काणे खां असांखे कॉल ईंदी आहे न, असांजा माइट रहंदा आहिनि, त उहे ॿुधाइनि पिया लाड़काणे में त सीउ अची वियो आहे, चवनि पिया ॾाढो सीउ आहे। न न, जी जी जी, हिते बि थधि आहे, ॿियो ॾींहुं आहे थधिकार थी वियो आहे। अच्छा, हिते बि ॾाढी, कराची में बि ॾाढी मिट्टी वारी हवा, थधी हवा, शाम जे टाइम ते त इलाही मतिलबु डस्ट सां गॾु हवा हली रही आहे। सही। ख़ैर, हा बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। प्रोग्राम में छा ॿुधाईंदो पंहिंजी आवाज़ में? अदी असां गानो बि ॿुधाईंदा, असांखे गानो ॿुधाइजो बि। ॿुधाईंदासीं बि, पहिरियां तव्हां गानो ॿुधायो पंहिंजी आवाज़ में। अॼु मुंहिंजो इलाही जेको आहे न फ्रैंक आहे, मां ॿुधणु थी चाहियां सॉन्ग। जी जी, ॿुधाईंदा थी। ॿुधायो। शाबस थई बेदर्दा, दुआ जो वफ़ा कईया। शाबस थई बेदर्दा, दुआ जो वफ़ा कईया। मूंखे तुंहिंजी मोहब्बत जी, मूंखे तुंहिंजी मोहब्बत जी, उस जी ख़बर पइजी वई आहे। शाबस थई बेदर्दा, दुआ जो वफ़ा कईया। वाह, ज़बरदस्त। ऐं तव्हां कहिड़ो गानो? मुजरिम आहीं दिल जो, मुजरिम आहीं दिल जो, शीशे जा किरी पट ते, शीशे जा किरी पट ते, टुकरा थी पया। शाबस थई बेदर्दा, दुआ जो वफ़ा कईया। अरे वाह वाह, ज़बरदस्त। ऐं कहिड़ो गानो ॿुधणु पसंदि कंदो? अदी असांखे गानो ॿुधायो इहो सूफ़ीअ जो, तव्हांखे सम्झनि था ॾुखिया। ठीकु आहे। ऐं नाले कंहिंजे कंदो? नाले मुज़फ़र ख़ान सॻिरे। ओके, ठीकु आहे ठीकु आहे, ओके, वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़। वाह 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 वाह, बाय बाय। अॼु जेको आहे न, सियारे जी तरफ़ असांजो इलाही घणो ई कॉन्संट्रेट आहे त सीउ खां बचण जे लाइ असांखे वाक़ई में शयुनि जो गरम कपिड़ा बि यूज़ करणु घुरिजनि। ऐं नंढनि ॿारनि जे बारे में जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदी आहियां न, ॿारनि जा पेर ढकियल हुजनि, ॿारनि जा कन ढकियल हुजनि, ऐं उन्हनि खे ॿाहिरां उहे स्वेटर नथा पाइनि त अंदरां पाराए रखो। ॿाहिरां उन्हनि जी शर्ट टी शर्ट जेके बि ॿार वेयर कनि था, कमीज़ शलवार पाइनि था, उहे उन्हनि खे वेयर कयो। बट उन्हनि जो जेको सीनो हूंदो आहे, जेकी अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ी ॿी मेन पॉइंट जी ॻाल्हि ॿुधायां। सीउ न हथनि खां चढ़ंदो आहे, न पेरनि खां चढ़ंदो आहे, न मथे खां चढ़ंदो आहे। सीउ हमेशह असांजी बैक पुठी खां चढ़ंदो आहे। तव्हांजी पुठी ढकियल हूंदी, तव्हांजी ॿारनि जी पुठी ते कवर हूंदो, उन ते बैक उनजी कवर हूंदी। राति जो सुम्हण वक़्तु बि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो वधीक खां वधीक इहो ख़्यालु कंदा कयो, बार बार उन्हनि खे चेक कंदा कयो। मतिलबु तव्हांजी बि निंड न ख़राबु थिए, तरीक़ेकार अहिड़ो हुजे
त उनखे स्वेटर या गरम शॉल अहिड़ी शयूं उन्हनि खे वेयर करवायो त उनजी जेकी बैक आहे जेकॾहिं तव्हांजी पुठी गरम हूंदी त तव्हांखे सी न थींदो। असां छा कंदा आहियूं, पाण खे ढकणु शुरू कंदा आहियूं, अॻियां वेहणु शुरू कंदा आहियूं, घुमाए फिराए सॉक्स हे हो। तव्हांजी जेकॾहिं पुठी गरम आहे, तव्हांजी बैक गरम आहे, तव्हांखे सॼी राति सी कोन थींदो ऐं तव्हांखे निंड बि इलाही सुकून जी ईंदी। हिन सियारे में ट्राए करे ॾिसजो, जंहिंखे वधीक खां वधीक सी थींदो आहे, जिन खे इलाही, ऐं उन सां तव्हांजे ॿारनि जी छाती बि जाम कोन थींदी, भले हिन में वॾा छो न हुजनि, वॾा बि माण्हू इलाही बीमार थी पवंदा आहिनि, उन्हनि खे बि सी बर्दाश्त न थी। पंहिंजी ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदसि पर हिकिड़ी कॉल खां पोइ। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? सिस्टर इरफान अली थेबो, तालका सालियापट, ज़िले सखर खां तव्हां सां मां मुखातिब तव्हांखे आहियां। भली कार थी कयां। इरफान, कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह सिस्टर, बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? मां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं। छा चवणु चाहींदो, अॼु जे प्रोग्राम जे टॉपिक ते तव्हां ॿुधी चुका हूंदो, वंस अगेन मां रिपीट थी कयां त सियारो अची रहियो आहे ऐं सीअ खां बचण जे लाइ असांखे कहिड़ियुनि शयुनि जो इस्तेमालु करणु घुरिजे, या तव्हां कहिड़ियुनि शयुनि जो इस्तेमालु कंदा आहियो? सिस्टर, असां त जॾहिं सियारो ईंदो आहे त स्वेटर वग़ैरह बि पाईंदा आहियूं ऐं पंहिंजो जेको मथो आहे उहो सुठे तरीक़े सां रुमाल सां ढकींदा आहियूं, या नंढड़नि ॿारनि खे टोप वग़ैरह पाराईंदा आहियूं। ऐं उन खां अलावा जॾहिं सियारो ईंदो आहे सिस्टर त हिकिड़ी ख़ासि खाइण जी शइ आहे, उहा आहे बुसरी कचे गिह में। उनजो मज़ो ई इलाही ॿियो आहे जॾहिं असां उहा सियारे में खाईंदा आहियूं। ऐं सिस्टर, सियारे में त असां साग सां जॾहिं चांवरनि जी मानी खाईंदा आहियूं त वरी अञा वधीक मज़ो ईंदो आहे असांखे। तव्हां त सिंधी खाधनि जा नाला खणी चुका न, मूंखे अगेन बुख लॻाए छॾिया, मां हाणे मानी खाई बीठी आहियां। हा बिल्कुलु सिस्टर, छो त इहे जेके खाधा आहिनि इहे ॾाढा सियारे जे हिसाब सां असांखे पसंदि बि सियारनि आहिनि। जे खाधनि जो बि पंहिंजो मज़ो आहे। मां अॼु हिन खाधनि खे बि, सभिनीनि खाधनि खे अॼु यादि कंदमि, सभु कुझु ॿुधाईंदसि त मूंखे सिंधी कहिड़ा कहिड़ा खाधा पसंदि आहिनि ऐं उन जा नाला कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़ा कहिड़ा उहे शयूं आहिनि, सभिनीनि खे डिस्कस कंदसि मां। ऐं ख़बर अथव, सियारे में खाइण पीअण जो, घुमण फिरण जो मज़ो पंहिंजो आहे। सावणीअ में उहो मज़ो न आहे जहिड़ो सियारे में मज़ो आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। पर सियारे जी जेकी वॾियूं वॾियूं रातियूं हूंदियूं आहिनि न, 6 बजे खां शुरू थींदी आहे, ॿिए ॾींहुं सुबुह 8 बजे ताईं, इहा गुज़ारण ॾाढी मुश्किल हूंदी आहे। अकेलो जेको माण्हू रहे थो न, उन जे लाइ त सियारे जूं जेके रातियूं न, सी शुरू थींदो गले छा थींदो, सियारा था अचनि, हई सियारा था अचनि। राति इलाही वॾी थी वेंदी आहे, सुम्ही सुम्ही थकी पवंदी आहियां। ॾिसो, लाइट हुजे न हुजे, असां पंहिंजे बिस्तरे में पिया आहियूं थिया, माण्हू केतिरो आराम कंदो, केतिरो रेस्ट कंदो। ऐं जेके असां जहिड़ा माण्हू कम खां वांदा आहिनि न, उहे ॾींहं जो बंद में थिया आहिनि बसि, ॿियो को कमकार ई न। बिल्कुलु बिल्कुलु, वाकई में इहा ई ॻाल्हि आहे, लिटरली सही पिया चओ। हा बिल्कुलु सिस्टर, छो त ॾिसो सावणीअ जो मच्छर बि थींदा आहिनि ऐं निंड जो बि टेंशन थींदो आहे, लाइट न ईंदी आहे त ॾाढा बेचैन थींदा आहियूं। लेकिन सियारे जो असां भले ॾींहं जो बि निंड कयूं था सुकून सां, त बि असांखे कोई टेंशन नथो थिए। हा बिल्कुलु बिल्कुलु। ठीकु आहे इरफान, तव्हां प्रोग्राम में छा ॿुधाईंदो, छा ॿुधाइणु पसंदि कंदो? सिस्टर, हिकिड़ो बस सॉन्ग ॿुधाईंदुसि तव्हांखे, ॿुधायो। जेको अहमद मुगल जी वॉइस में आहे, ऐं अगरि तव्हांखे इहो सॉन्ग मिले त तव्हां भले प्ले बि करे छॾिजो। ॿुधायो। किस्मत जे लकीरुनि में रुगो दर्द लिखियल आहिनि, किस्मत जे लकीरुनि में रुगो दर्द लिखियल आहिनि, मुंहिंजे नेणनि खे ॻोल्हा तोहफ़े में मिलियल आहिनि, किस्मत जे लकीरुनि में रुगो दर्द लिखियल आहिनि। वाह, कंहिंजे नाले कंदो? इहो सॉन्ग बस जेके दोस्त सभु ॾिसनि था उन्हनि सभिनी जे नाले, ऐं जिथे जिथे आवाज़ वञे थो उन्हनि सभिनी दोस्तनि खे इहो सॉन्ग मां डेडिकेट कंदुसि। ओके इरफान, ओके, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। पंहिंजो ख्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। ओके फ्रेंड्स, इरफान ॾाढी सुठी असां सां गुफ़्तगू कई ऐं इलाही सुठियूं ॻाल्हियूं बि कयूं ऐं खाधा बि उन्हनि असांखे यादि कराया, त मां इहो ई गानो हिन वक़्तु प्ले करायां थी। हिन सॉन्ग खे इंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। इरफान अली जी फरमाइश ते असां सभिनी जी तरफ़ां असां उन्हनि खे सॉन्ग डेडिकेट कयो हुयोसीं ऐं उन्हनि सॉन्ग खे यकीनन इंजॉय कयो हूंदो। गुफ़्तगू थी रही हुई असांजे टॉपिक ते। सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदी आहियां, नंबर स्क्रीन ते अची रहियो आहे, जल्दी जल्दी पंहिंजो फ़ोन खणी असांजे प्रोग्राम
शामिल थी सघो था। तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे पंहिंजे प्यारनि खे सॉन्ग डेडिकेट करे सघो था, गानो पंहिंजी आवाज़ में गुनगुनाए ॿुधाए बि सघो था, शेरो शायरी बि करे सघो था, कोई बेत बि ॿुधाए सघो था। अक्सर सियारनि जी रातिनि में मुंहिंजी जेकी आदत हूंदी आहे, मां या त डाइजेस्ट पढ़ंदी आहियां या रिसाला पढ़ंदी आहियां। स्टडी ते मुंहिंजो घणो फोकस हूंदो आहे, रातूं इलाही वॾियूं थी वेंदियूं आहिनि ऐं उन में जेकॾहिं तव्हां का स्टोरी स्टडी कयो, अॼुकल्ह त असां पाण बि ऐं असांजा जेके ॿार आहिनि या असांजी जेकी फैमिलीज़ में 99% असां मोबाइल खे वक़्तु ॾिनो आहे या टीवी हलाए वेही रहंदा आहियूं, पर हिकिड़ी पंहिंजी डेली रूटीन सेट करण सां काफ़ी शयुनि में तब्दीली अची वेंदी आहे। ऐं सियारे जी मौसम आहे, सुबुह जो बि इलाही सीउ हूंदो आहे, त सुबुह जो कोशिशि कयो त ग्रीन टी वग़ैरह यूज़ कयो, ग्रीन टी पीअंदा कयो। ऐं मां जेके खोड़ सारियूं एडवाइस ॾिनियूं आहिनि, पोइ वरी उहो सॼो डाइट जे तरफ़ हली वेंदो सिस्टम। पर गरम खाधनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त इरफ़ान जेकी ॻाल्हि कई हुई त सुबुह सां नहार मुंहुं बुसरी खाइणु घुरिजे। बुसरी गुड़ जेको आहे बॉडी खे इलाही गरम रखंदो आहे सॼो ॾींहुं, त इहा सुठी ॻाल्हि आहे, वाक़ई में सची ॻाल्हि आहे। गुड़ बॉडी खे, पर गुड़ बि सचो हुजे, उन में खंड जो न ठहियलु हुजे, असली गुड़ हुजे, त पोइ त ॻाल्हि ई हिकिड़ी निराली ॻाल्हि थी वेंदी आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैडम, छा हाल आहे? ठीक ठाक हो? अल्हम्दुलिल्लाह, मां ठीक ठाक। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? जी मां गुलाम अली ॻाल्हायां पियो, गुजरांवाला मां। ओके गुलाम अली, मां तव्हांखे भली कार थी कयां। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो मैडम? मैडम तव्हां प्रोग्राम ज़बरदस्त आहे, ॾाढो मज़ो पियो अचे ॾिसण जो। महिरबानी महिरबानी, थैंक यू सो मच। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? बस वैसे ही मुंहिंजो प्रोग्राम तव्हांजो ॾाढो सुठो आहे। हिकु ई फरमाइश हुई मुंहिंजी मास्टर मंज़ूर जी गाने जी। ओके, गानो ॿुधायो कहिड़ो? बस कोई बि हुजे, मास्टर मंज़ूर कोई बि जो सुठो हुजे। गानो। ओके, नाले कंहिंजे कंदो? नाले मुंहिंजो भाउ आहे मोहम्मद अली मुराद अली, हुनजे नाले दोस्तनि मुंहिंजा हुनजो। ओके ठीकु आहे, ओके ज़रूरु प्ले कराईंदसि, कोशिशि में। थैंक यू। महिरबानी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़। ओके, जेकी असां बुसरी जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं, त मूंखे यादि आहे असां नंढे लाइ खां इलाही कोई बि यकीन न कंदो त मां इलाही चूज़ी आहियां मिठे खाइण जी, पर एतिरी बि न आहियां, मतिलबु मूंखे मिठो पसंदि आहे नॉर्मली। पर गुड़ जी जेकी मानी हूंदी आहे, जेकी बुसरी हूंदी आहे, उन जा बि हिकिड़ा कुझु माण्हू चूरी करे उनखे यूज़ कंदा आहिनि, कुझु माण्हू साबुत रखी मखणु उनजे मथां घुमाए पोइ ॾींदा आहिनि। ऐं जेके सियारे जा खाधा हूंदा आहिनि, असांजी पली थी वई, असांजो साग थी वियो, असांजी मटरनि जी पली थी वई, मच्छी बि उनजे अंदरि कंदा आहियूं, गोश्त वारो बोड़ बि हूंदो आहे, साग। ऐं सियारे जा खोड़ सारा अहिड़ा खाधा आहिनि, बिह थींदा आहिनि, बिहनि जो बोड़ हूंदो आहे, बिह बसरनि जो बोड़ हूंदो आहे, ऐं बिहनि खे फ्राए करे बि कुझु माण्हू यूज़ कंदा आहिनि। पर इहा त हूअं त ॾिठो वञे त उहा त हिकिड़ी पाड़ हूंदी आहे, उनखे असां खाईंदा आहियूं। पर इहा असांजी हिकिड़ी सिंधी डिशनि जे अंदरि इहा हिकिड़ी डिश आहे। बिहनि खे असां बिहनि जो बोड़ बि खाईंदा आहियूं ऐं बिहनि खे तरे बि खाईंदा आहियूं, ऐं उन सां गॾु चांवरनि जी मानी। ऐं खाधनि जे अंदरि जेकॾहिं मां हिकिड़ी सॼी कंटिन्यू जी हिकिड़ी ॻाल्हि कयां त जेकी चांवरनि जी मानी जे मथां हाणे त मां इलाही घटि करे छॾियूं आहिनि इहे शयूं, पर हाणे बि जेकॾहिं फेवरेट पुछियो वञे त मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी हिकिड़ी पंहिंजी चॉइस हूंदी आहे। चांवरनि जी मानी जे मथां जेको मखणु हूंदो आहे, असांजो सिंध जो सफ़ा देसी मखणु, मतिलबु देसी घी न, मखण जी ॻाल्हि थी कयां मां, उन जे मथां ठीकु ठाक बिल्कुलु तर करे उन चांवरनि जी मानी खे उन मानी खे वेड़े रखी छॾियो। ऐं थोरी देरि खां पोइ जॾहिं उहो चांवरनि जो जेकी मानी हूंदी आहे, उन मतिलबु कि मखण खे जज़्ब करे छॾींदी आहे मानी जे अंदरि, पोइ मुंहिंजी सॼो ॾींहं जी रूटीन ईंदो आहे, ईंदे वेंदे उतां टुकुर तोड़े खाई घुमंदी वठंदी घर में खाईंदी रहंदी आहियां। पर इन वजह सां मां थोरी मोटी बि थी वई हुयमि, पर हाणे मां काफ़ी शयुनि खे कंट्रोल कंदी आहियां त कुझु शयूं न हुजनि, पाण खे माण्हू स्मार्ट रखे, हेल्दी रखे, छो जे कारण उन सां फैटी शयूं खाइण सां मूंखे थोरी प्रॉब्लम इहा थींदी आहे। मूंखे छा सभिनीनि खे प्रॉब्लम थींदी हूंदी, उहे माण्हू घणो वॉक नथा करे सघनि, घणो हली नथा सघनि, घणो ॻाल्हाए नथा सघनि, या घणो प्ले नथा करे सघनि पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजी फैमिली सां, पाण घणो एक्टिविटी कोई बि एक्टिव कमु कंदा त उनजो साहु सहकणु लॻंदो, थकिजी जल्दी पवंदा आहिनि, ऐं फेट हूअं बि सुठो न हूंदो आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदसि, पोइ पंहिंजी ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, अदी सदर छा ख़ुश आहियो? मां ठीक ठाक, अल्हम्दुलिल्लाह। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अदी बाबू बिरोही, शहदादकोट। अरे बाबू बिरोही, कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अदी, अल्लाह जो करम आहे, शुक्र आहे। अदी तव्हां ख़ुशि लॻिया पिया, ख़ैरियत आहे? मां अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक, शुक्र आहे, माशाअल्लाह। जी जी, हमेशा ख़ुशि रहो। महिरबानी। बाबू बिरोही, इहो ॿुधायो, अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त सीउ खां पाण खे बचाइण जे लाइ असांखे कहिड़ियुनि शयुनि जो इस्तेमालु करणु घुरिजे? अदी बसि सीउ खां बचाइण जे लाइ माना कोशिशि कजनि पंहिंजे पाण खे जेतिरो कवर कजे त उहो बहितर कवर कजे। ओके, छाजे करे गरम पाइण खपनि। ऐं अक्सर त असां वटि सीउ एतिरो न थींदो आहे, असां सीउ ईंदो आहे त असां इंजॉय कंदा आहियूं,
हाँ बिल्कुल बिल्कुल, पर सीउ हाँ, खे एंजॉय वो भी करणु माना घुरिजे। जी हाँ, पर हाँ। वो भी पाण जो केयर जे हिसाब सां माना गरम कपिड़ा पाइण खपनि सियारे में। सही, पर बाबू पर खाधा भी असांजी सिहत खे अफेक्ट कनि था। असां जेकॾहिं गरम शयूं खाऊं था त उहे असांजी बॉडी ते वञी असर ज़रूर कनि था। रिज़ल्ट ईंदो आहे खाधनि जो। जी हाँ, जी रिज़ल्ट ईंदो आहे। अक्सर ॾिसो त गरम खाधा खाईंदा आहियूं त मादे जो मरीज़ थी वेंदा ओ आहियूं। अच्छा, हाँ, वरी कुछ माण्हुनि खे एसिडिटी जी प्रॉब्लम ऐं मैदे जी प्रॉब्लम जी हाँ, थींदी आहे। एसिडिटी हाँ थी वेंदी आहे हिनजे बिल्कुलु करे, बिल्कुलु, कुझु सही माण्हू था वरी चओ। खटा खाधा खाईंदा आहिनि। पर पंहिंजे मैदे खे बि हा, परफेक्ट करण जे लाइ ॾिस, हिकिड़ी शइ ख़राबु बिल्कुलु थींदी आहे पोइ बिल्कुलु खोड़ जी, सारियूं शयूं। पंहिंजे सिहत जो बि केयर करिणो आहे हाँ पंहिंजो। जी हाँ, बिल्कुलु बिल्कुलु, छा ॿुधणु पसंदि बिल्कुलु कंदव, छा ॿुधाईंदव? अॼु बसि इहो तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था। जी। मां चयुमि अॼु सां ॻाल्हायो, अॻे महिरबानी। प्रोग्राम में नंबर ट्राए कयूं पर न पियो लॻे। अच्छा, जी न जी लॻंदो हूंदो, सही सही। जी हाँ जी, छा ॿुधायूं ठीकु आहे तव्हांखे, जी। कहिड़ो गानो ॿुधणु पसंदि कंदव, कंहिंजे नाले कंदव? अॼु उन दफ़े तव्हांखे चयो इहो शमन मीराली जो केटीएन जो गानो कहिड़ो? आहे, पाणी तुंहिंजे अखियुनि मां पाणी वहंदो रहे पियो। अच्छा अच्छा, चलो मां चवां हा, थी, पुराणो मां गानो जी। चवां थी, उहो ज़रूरु अॼु प्ले कराईंदासीं, ठीकु आहे? नाले कंहिंजे कंदव? नाले बसि पंहिंजे ई नाले कंदोमांसि, बाबू गिरोही। चलो सही आहे, ओके, अल्लाह हाफ़िज़, बाय। इहा बि सुठी ॻाल्हि आहे। मां तव्हांखे इन जे करे चवंदी आहियां, ॾिसो तव्हां पंहिंजे सेल्फ खां पाण प्यारु कयो। पंहिंजे पाण खे जेसिताईं तव्हां पाण पसंदि न कंदव तेसिताईं तव्हां पंहिंजी केयर, मां 24 कलाकनि में जेकॾहिं हिकिड़ो कलाकु तव्हां पंहिंजी सिहत जे लाइ पंहिंजे लाइ कढो था त इहो ज़रूरी आहे। मां उन्हनि ख़वातीन खे जेके घरनि में वेठियूं हूंदियूं आहिनि, सुबुह खां वठी ॿारनि जे पोयां, घर जे पोयां, हस्बैंड जे पोयां, घर जे कमनि जे पोयां, घर वारनि जे पोयां, तव्हां पंहिंजो पाण खे कॾहिं टाइम ॾींदव? शादी थी वई, ॿार थी विया, हिन जो मक़सदु इहो न हूंदो त पंहिंजो पाण खे विसारे छॾियो। पाण खे बि टाइम ॾियो। ज़रूरी न आहे त तव्हां पॉलर ते वञी जेसिताईं 50,000 उते पंहिंजे मथां न लाहींदो तेसिताईं तव्हां पाण खे परफेक्ट नथा करे सघो। घर में ई तव्हां पंहिंजी केयर कयो, पाण खे ठाहिण जी कोशिशि कयो, पंहिंजी साफ़ सफ़ाई रखो, पाण खे रेडी रखो, सुठा कपिड़ा ठाहिण जी कोशिशि कयो। महीने में 2 जोड़ा त तव्हांजो हस्बैंड तव्हांखे ठाहे ॾेई सघे थो। नॉर्मली लॉन जा सूट बि माण्हू वठी वेयर करे त उन महीने जे लॻायो बि त तव्हांजा 24 तव्हांजा जोड़ा सालाना थी वेंदा। ऐं ईद त्योहार ते असांजो त कमु ई हूंदो आहे हस्बैंड जी हूअं ई जेब ख़ाली करणु, उन्हनि जे पैसनि जी शॉपिंग कंदा आहियूं, शूज़ वठंदा आहियूं। ऐं इन विच में जेकॾहिं कंहिंजी शादी अची वई, कंहिंजो को इवेंट अची वियो, असांजे पंहिंजे ॿारनि जी बर्थडे हूंदी आहे, असांजी पंहिंजी शादी जी सालगिरह हूंदी आहे, त इहे शयूं ठहंदियूं रहंदियूं आहिनि, इहे शयूं ख़तमु न थींदियूं आहिनि। पर प्लीज़ पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो ऐं पाण खे बि हिकिड़ो कलाकु घटि में घटि पंहिंजे लाइ टाइम ज़रूरु कढो। छो छाकाणि हे घर आहे, घर जा मसइला, घर जी टेंशन्स, ॿारनि जी टेंशन, हस्बैंड जी टेंशन्स, इहे मसइला तव्हांखे कॾहिं बि पाण खां निकिरणु कोन ॾींदा। जेकॾहिं इहे प्रॉब्लम्स न हुजनि त पोइ असां जीअंदासीं कंहिंजे लाइ, असां कंहिंजे लाइ वर्क कंदासीं, असां कंहिंजे लाइ सॼो ॾींहुं घुमंदा फिरंदासीं। असांखे जॾहिं कोई टेंशन ईंदो सॼो ॾींहुं असां बिस्तर ते, पर इहो बि ठीकु न आहे। इहे बि ज़िंदगी जा हिसा आहिनि। इहा हिकिड़ी एक्टिविटी आहे जेको सॼो ॾींहुं तव्हांजी बॉडी खे रवां रखे थी, तव्हांखे हलाए थी, तव्हांखे कमनि में मसरूफ़ रखे थी। हो चवंदा ख़ाली दिमाग़ शैतान जो घर हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांजे माइंड में को कमु न हूंदो, का शइ न हूंदी त पोइ तव्हांजो जेको आहे न एक्स्ट्रा दिमाग़ हेॾे होॾे हलण जी कोशिशि कंदो आहे। त इहे बि ज़िंदगी जा हिसा आहिनि। इन सभिनि खे गॾो गॾु खणी हलो, पर पंहिंजे लाइ ज़रूरु टाइम कढो। मां जेकॾहिं पंहिंजे सॼे ॾींहं जी तव्हांखे हिते डेली रूटीन शेयर कयां न, तव्हां चवंदव त अलाए कीअं तव्हां मैनेज कंदा आहियो। ऐं इहो 8 ॾींहं 7 ॾींहं हफ़्ते में जेके आहिनि, इहे सॼो हफ़्तो मूंसां इहो थींदो आहे। मां ज़रूरु शेयर कंदसि हिकिड़ी कॉल खां पोइ। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अभी अंसार अली ॻाल्हायां पियो, गुलशन अजीज कराची खां। अंसार पहुतो भेण। ओके अंसार भुट्टो, मां तव्हांखे भलीकार थी कयां। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? असां पिया लॻा पिया आहियूं, मौसम VIP लॻी पिया, सियारो माशाल्लाह अची वियो आहे। बिल्कुलु, सियारो त अची वियो आहे। हा, पुराणा सवड़ियूं कढियोसीं, कंबल कढियोसीं, चल विया पंहिंजा, गरम शयूं खायूं था भेण, अच्छा, चांहि बि पीऊं था, सभु सवर VIP। वेरी गुड, गरम गरम समोसा खाईंदा आहियूं भेण। वेरी नाइस, वेरी नाइस। तव्हां त पहिरियों ई सभु कुझु ॿुधाए छॾियो असां कहिड़ियुनि तव्हां शयुनि जो इस्तेमालु कंदा आहियो। गुड। हा जी, होटल मुंहिंजी पंहिंजी आहे। अरे वाह वाह, कहिड़े नाले जी तव्हांजी होटल आहे? अली वारी होटल सां भेण। अच्छा अच्छा, चलो कॾहिं असां आया सोनू मां ईंदासीं तव्हांजी होटल ते मानी खाइण। हलिया अचो भेण, हलिया अचो, मुंहिंजा सभई दोस्त आहिनि, जेके बि सिंधी चैनल आहिनि सभई मुंहिंजा दोस्त आहिनि भेण। ज़रूरु ज़रूरु, सोनू मां गॾु ईंदासीं न। सोनू पूछे थो। हा, ओके, डन थी वियो असांजो। राजा मेमन मूं वटि आयो आहे, चांहि पीओ आहे भेण मुंहिंजी। अच्छा अच्छा अच्छा, वेरी नाइस, गुड। महिरबानी महिरबानी। अॼु मां तो गानो ॿुधाईंदुसि। ॿुधायो, बिल्कुलु ॿुधायो।
असां चिकन जी उता कई अलगिया ले चो असां ते तड़ियो पियो ई दगिया न कंहिंखे सतायूं न कंहिंखे दुखायूं न कंहिंजी कंदाऊं असांखे गिलाऊं अलॻि पंहिंजो रस्तो अलॻि पंहिंजो दगिया ले चो असां ते तड़ियो पियो ई दगिया जेको सुठो गानो तव्हांखे ॿुधायो दोस्त ॾिसनि पिया ओके ज़फरदिस्तानी गुफ्तार खोदो ज़मीर खोदो या राजा मेमून आई ओके खुदा हाफिज़ ओके अल्लाह हाफिज़ सो फनी ॾिसो अहिड़ा बि असांजा कॉलर हूंदा आहिनि त इलाही ॾाढो मज़ेदार बिल्कुलु स्ट्रेट फॉरवर्ड हुजण बि घुरिजे ऐं अहिड़ा ई पर्सनैलिटी जा माण्हू मूंखे इलाही पसंदि हूंदा आहिनि पंहिंजी कम जी ॻाल्हि करी पंहिंजी मुख़्तसिर पंहिंजी जेकी ॻाल्हि करणी कई ओके अल्लाह हाफिज़ कुझु आहे ई न ॿुधणो ई न डेडिकेशन बि हुननि पाण ई करे छॾी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे मां ॻाल्हि कयां पई पंहिंजे सेल्फ जी पंहिंजे पाण सां बि प्यार कयो पंहिंजे लाइ वक़्तु कढो ऐं असांजो जेको अॼु जो प्रोग्राम जो टॉपिक आहे त सियारे खां बचण जे लाइ असांखे कहिड़ियुनि शयुनि जो इस्तेमालु रखणु घुरिजे ऐं ॾिसो घर खे कोशिशि कयो तव्हां पंहिंजे ॿारनि जा जेके न पेरनि में सॉक्स उन्हनि जा न लहनि उन्हनि जा कन बंदि हुजनि कन जेकॾहिं बंदि हूंदा उन्हनि खे नज़लो सॼो सियारो कोन थींदो तव्हां इहो आज़माए छॾियो अंदरां मतिलबु के उहो जेके नंढड़ा बनियान हूंदा आहिनि जेके सिंधी में गंजी चवंदा आहियो बनियान चवंदा आहियो कहिड़े बि हिसाब जी अंदरां जेकॾहिं तव्हां हुनजो हेतिरो हिसो हुनजो तव्हां कवर करे रखियो आहे ॿाहिरां हू कमीज़ पाए मथां कोई शर्ट पाए उनजो सीनो सॼो सियारो ख़राबु कोन थींदो ऐं सीने खे क्लियर करण जे लाइ राति जो जेकॾहिं जिन ॿारनि जा सीना जाम था थी वञनि उनखे राति जो कहिड़ो ट्रीटमेंट करे सुम्हारियो 3 ॾींहंनि जे अंदरि ॿार जो सीनो ऑलरेडी ऑटोमेटिकली पाणी क्लियर थी वेंदो ज़रूरु ॿुधाईंदसि पर हिन सॉन्ग खां पोइ हिन सॉन्ग खे ॾिसो ऐं असांजे प्रोग्राम सां गॾु ॻंढिया रहो वेलकम बैक नाज़रीन हिकु तो ॿीहर भली कार थी कयां तव्हांखे केटीएन जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हां सां गॾु तव्हांजी पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो जंहिंमें असां कंदा आहियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं खोड़ सारी नॉलेज जूं ॻाल्हियूं बि अची वेंदियूं आहिनि हिन जे अंदरि ऐं इंसान खे घटि में घटि पंहिंजे लाइ या ॿियनि जे लाइ थोरी घणी स्टडी ज़रूरु करणु घुरिजे असांखे तक़रीबन घणनि ई माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे त सियारनि में असांखे पंहिंजे सियारनि जी तयारी कीअं करणु घुरिजे बसि असांखे इहा ख़बर आहे त गरम कपिड़ा कढणा आहिनि सवणूं कढणियूं आहिनि असांखे ॾियारियूं कढणियूं आहिनि मच्छरनि खां कीअं बचिणो आहे धुएं खां कीअं बचिणो आहे हीअं शयूं पंहिंजी सिहत जो बि स्पेशली इलाही ख़्यालु रखो सियारे जी जेकी फोग हूंदी आहे जेकी शबनम जंहिंखे चवंदा आहिनि जेके माट चवंदा आहिनि सिंधी में उहा बि असांजे लाइ इलाही डेंजरस आहे अक्सर त असां कंदा छा आहियूं त कमरनि में जेके सुम्हंदा आहिनि सो सुम्हंदा आहिनि पर जिन खे आदत हूंदी आहे ॿाहिरि खटुनि ते सुम्हण जी उहा जेकी माट किरे थी उहा डायरेक्टली तव्हांजो भले माउथ बंदि हूंदो आहे पर तव्हांजी नोज़ जे ज़रिए उहो तव्हांजी बिल्कुलु डायरेक्ट वञी छाती ते जाम थी थिए ऐं उहा इलाही डेंजरस हूंदी आहे हेड जे लाइ बि त तव्हां पंहिंजी केयर कयो ऐं ॾिसो जेकॾहिं सियारे में तव्हांखे नज़लो थिए थो डॉक्टर जो इलाजु त ज़रूरी हूंदो ई हूंदो आहे पर पहिरियां जे ज़माने में डॉक्टर्स न हूंदा हुया त माण्हू घरनि जूं टोटकनि खां जल्दी सही थी वेंदा ऐं उहा उन्हनि जे लाइ सिहत जे लाइ इलाही हेल्थफुल हूंदा हुया त मुंहिंजो फस्ट ऑप्शन इहो हूंदो आहे ऐं हाणे पहिरियां जेके माण्हू हूंदा हुया त हुनखे पाणी गरम करे ऐं टावल या का बि शइ मथां रखी तव्हां 15 मिंट ताईं उनजी स्टीम वठो स्टीम जो मतिलबु स्टीम हूंदो आहे हिन जो मतिलबु इहो न त तव्हां पंहिंजो फेस साड़े छॾियो नीम गरम पाणी हुजे उनजे अंदरि हल्की हल्की स्टीम हूंदे हुजे ऐं उहा जेकी तव्हांजी हिननि जॻहनि खे बिल्कुलु सॉफ्ट करे छॾींदी हिते अक्सर त सियारनि में माण्हुनि खे पेन हूंदो आहे हिन जॻहनि खे हिन जॻह ते ऐं हीअ असां नोज़ जॾहिं बि नज़लो थींदो आहे नज़लो सिर्फ़ु हिते न थींदो आहे नज़लो ऑटोमेटिकली तव्हांजी हिननि शयुनि खे ब्लॉक कंदो आहे सभ खां पहिरियां नज़ले जी ही सॼा चिक्स बोन्स जेके हूंदा आहिनि हिननि शयुनि खे ब्लॉक करे छॾींदो आहे पेन हिते बि हूंदो आहे हिते बि हूंदो आहे ऐं जेके निडल्स हूंदियूं आहिनि उहे हितां असांजूं स्टार्ट थींदियूं आहिनि त जेको नज़लो सिर्फ़ु इहो न त सिर्फ़ु तव्हांजो सिर्फ़ु हेसि ताईं हूंदो आहे हाणे ॻाल्हि थी अचे ॿारनि जी छाती जॾहिं जाम थी वेंदी आहे हुनजो सीनो जाम थी वेंदो आहे खंघि हूंदी आहे ऐं उन्हनि खे साहु खणण में इहे तव्हांखे फील कोन थींदो आहे उन्हनि ॿारनि खे ख़बर हूंदी आहे जेको साहु खे छिके खणंदा आहिनि ऐं छिके उनजे जेके हिननि खे छा चवंदा आहिनि बॉन्ड्स खे जेके असांजूं हॾियूं हूंदियूं आहिनि हितां वारियूं इन्हनि में ॿारनि खे साहु खणण सां इन्हनि जे लंग्स में इन्हनि जॻहनि ते इलाही पेन थी वेंदो आहे त
नंढा ॿार जेके बिल्कुलु नंढा ॿार हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ बेबी बाम मिलंदी आहे, उहा ई तव्हां यूज़ कयो। जेके 1 ईयर खां अबव आहिनि, साल खां मथे आहिनि ॿार, उन्हनि जे लाइ बि तव्हां उन्हनि जी बैक ते ऐं सीने ते, जेकॾहिं मज़ीद अञा इलाही ॿार जी तबियत ख़राबु आहे, सीनो तक़रीबन पूरो ई जाम आहे, त असांजा डॉक्टर जॾहिं डॉक्टर वटि त नेमोलाइज़ कराईंदा आहिनि। उन खां अलावा जेकी हींग हूंदी आहे, हींग तव्हां अक्सर ॿुधो हूंदो त असांजा जेके पोड़ियूं हूंदियूं आहिनि, जेके असांजा जेके वॾा हूंदा आहिनि, उहे दाल में बि विझी सियारे में दाल में उनखे उहो छा चवनि तड़को चवंदा आहिनि, भंगार चवंदा आहिनि, विझंदा आहिनि त ताकी जेकी उहा दाल हुजे उहा हिकिड़ी देसी लुक में बि अची वञे ऐं खाइण वारे जो सीनो बि गरम रहे। त उहा जेकी हींग हूंदी आहे, देसी घी जे अंदरि थोरो रब करे तव्हां पंहिंजे हथ ते कयो या चुल्हे ते कयो, उनखे हींग खे थोरो ॻारे ऐं उन जूं जेके ॿ आङुरियूं, मां मञा थी उनजी इलाही स्मेल ख़राबु हूंदी आहे, इलाही गंदी हूंदी आहे, पर ॿारनि जे लाइ इलाही बहितरीनु टोटको अथव, बहितरीनु इलाजु आहे। तव्हां हुनजी जेके हे वारे जेके बॉन्ड्स हूंदा आहिनि, इन्हनि जॻहनि ते लॻायो, हिन विच वारे सीने ते लॻायो ऐं हुनजी हिननि जॻहनि ते तव्हां जॾहिं लॻाए ॿार खे पैक करे सुम्हारींदो, इनशाला सुबुह ताईं हुनखे 50% फ़र्क़ु पवंदो। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदसि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? जी, उर्दू बोलो भेण, मैं पठान हूँ। ठीकु आहे, भली कार्ती आहे तव्हांखे द लेट नाइट शो में। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? थैंक यू। मैं हूँ स्वीट मिकाइल वफा फ्रॉम कोयटा। अच्छा, थोड़ा सा लाउड बोलिएगा, मुझे आपकी आवाज़ बहुत कम आ रही है, थोड़ा सा लाउड बोलें, थोड़ा सा। मैं बोला हूँ, मैं हूँ स्वीट मिकाइल वफा फ्रॉम कोयटा से। अच्छा, चले मैं आपको खुशामदीद कहती हूँ। मुझे आप ये बताएं, अभी सर्दियों की मौसम चेंज हो रही है, तो सर्दियों में अपने आप को सेव करने के लिए हमें क्या करना चाहिए? सर्दी में हमें ये करना चाहिए कि मतलब हमारे जो मतलब वो जैकेट वगैरह वो पहनना चाहिए। हाँ, और जो बूढ़े आदमी है उनको ख्याल बहुत रखना चाहिए, क्योंकि आजकल मैंने घरों में देखा है बड़ा मतलब जो ज्यादा उम्र वाले जो उमेन है या फीमेल है उनका ख्याल नहीं रखते हैं, आपको बोलते हैं कि बस मैं अपना जान संभाल लूं। ये बहुत गलत बात है और हम लोगों को चाहिए कि मतलब बड़ों का बहुत ख्याल रखें। हाँ बिल्कुल, ये आपने बिल्कुल सही बात बोली है। और हमें गर्म खानों का भी ध्यान रखना चाहिए। ऐसी डिशेस, कोई सूप ले लिया शाम के टाइम पे, या कॉफ़ी ले ली, ग्रीन टी ले ली, गुड़ की चाय पी ली, इलायची की चाय पी ली, या दालचीनी की थोड़ी सी उसके अंदर डाल दी, तो उससे भी हमारी सेहत काफ़ी बेहतर रह सकती है। जी बिल्कुल सिस्टर, आपने बहुत अच्छा बात किया। लेकिन मैं खुद भी एक प्रेजेंटर हूँ, मैं तो यहाँ पे कोयटा में शोज कर रहा हूँ, FM रेडियो है, उसमें हम लोग शो कर रहे हैं। तो आज आपका शो देखा तो बहुत मजा आया, मैंने बोला आज और लाइव कॉल करें। अरे वाह, बहुत शुक्रिया प्रोग्राम में शामिल होने के लिए, बहुत अच्छा लगा मुझे आपने हमारे प्रोग्राम में कॉल की। सिस्टर आप ये बताओ आपका शो कब किस टाइम पे होता है? मेरा शो बुध वाले दिन आता है 9 से 11 बजे, हफ्ते में एक दिन आती हूँ मैं। अच्छा, हफ्ते में एक दिन आते हो? जी, मैं हफ्ते में एक दिन आती हूँ। इंशाल्लाह हम साथ देगा, क्योंकि मुझे ये प्रोग्राम बहुत पसंद है, क्योंकि मैं खुद भी, मैंने आपको बोल दिया यहाँ पे कोयटा में हम खुद शो करें। अगर आपकी इजाजत, मेरे शो का टाइम बता दूं? हाँ, 9 से 11 बजे। और YouTube पे भी हमारे क्लिप्स रखे जाते हैं, KTN एंटरटेनमेंट के नाम से। आगे आप लिखेंगे ना सदफ भुट्टो न्यू क्लिप्स, तो ये हमारा आज वाला प्रोग्राम भी अपलोड हो जाएगा कल तक, आप एंजॉय कर सकते हैं अगेन। अच्छा, इंशाल्लाह। बस मैं अर्बत आपका इंतजार कर रहा हूँ, क्योंकि मुझे बहुत अच्छा लग गया, क्योंकि मैं कोयटा से हूँ, लेकिन ये मेरे ख्याल से पहले मैं वो कोयटा से आपको फोन किया। अच्छा, अरे वाह वाह, मुझे बड़ी खुशी हुई। कोयटा का मौसम कैसा है, जरा मुझे बताएं, ठंड हो रही है, सर्दी हो रही है वहाँ पर? नहीं, अभी तो माशाल्लाह मौसम अच्छा है, लेकिन आप नाराज हो, ये उर्दू स्पीकिंग वाले नहीं है? हाँ। तो बोले ही कितना ठंड है, कितना ठंड है। असल में आप लोग वहाँ पे रहते हो ना, तो आपको वेदर का इतना फील नहीं होता। हम लोग जब जाते हैं तो हमें वैसे यहाँ की सर्दी बर्दाश्त नहीं होती, वहाँ के लिए तो हमारे नहीं समझे, हमें ऐसा लगता है हम डीप फ्रीजर के अंदर आ गए। अच्छा, आपने कोयटा देखा है या नहीं? कोयटा नहीं आई मैं कभी भी, वहाँ पे हमारे कोई जानने वाले ही नहीं है। मैं इस्लामाबाद, लाहौर, मरी तक आई हूँ, कश्मीर के बॉर्डर तक भी पहुँच ही गए थे तकरीबन, लेकिन कोयटा नहीं आई। ख्वाहिश तो बड़ी है कोयटा आने की। बस आइंदा ये नहीं बोला कि वहाँ पे मेरे कुछ नहीं है, मैं आपका भाई हूँ, जब भी दिल हो गया फिर आप मेरे को बोल दो, मैं आपको मेहमान बना दूंगा। इंशाल्लाह जरूर, अल्लाह ने चाहा तो जरूर चक्कर लगाएंगे। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़, बाय, अपना ख्याल रखिएगा। अच्छा, ये हकीकत ॻाल्हि आहे, असां एतिरा नाज़ुक थी विया आहियूं, असांजी फैमिली, असांजा ॿार, असांजा जेके वॾा, ऐं जेकी सिहत जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां पई त पंहिंजे वॾनि खे, पंहिंजे प्यारनि खे, पाण बि ॾिसो सनलाइट्स में असां सिज खे
अल्लाह जी तरफ़ां सिज असांजे मथां हिकिड़ी वॾी रहमत आहे, करम आहे। ऐं इन ते जेकॾहिं ॻाल्हाइजे त सॼो टॉपिक ई असांजो सिज ते गुज़री वेंदो, पर सिज सां विटामिन डी मिलंदा आहिनि। ॿार जेके कमज़ोर हूंदा आहिनि, अक्सर तर मुंहिंजे नंढड़े जे अंदरि थोरो हलण करण में शुरू में जॾहिं उहो पैदा थियो हुयो त हुनजे टंगुनि में सूरु रहंदो, हुनजी बॉडी में पेन रहंदो, त मूंखे डॉक्टर चयो हुयो सुबुह जो 8 बजे 7 बजे खां वठी 8 बजे खां वठी जेकी सनलाइट जूं जेके फस्ट शुआऊं हूंदियूं आहिनि 10 बजे ताईं वारो जेको सिज हूंदो आहे उहो उन जे लाइ बेस्ट आहे, परफेक्ट आहे। उहे जेके शुआऊं हूंदियूं आहिनि उहे जिस्म जे अंदरि वञी असांजी बॉडी खे परफेक्ट कनि थियूं। शाम जो 4 बजे खां वठी 5:30 बजे ताईं वारी जेकी उस हूंदी आहे उहा बि ओतिरी ई वेल एंड गुड आहे। गाह ते ॿार जेकी गाह हूंदी आहे, जेकी ग्रास हूंदी आहे, उन ते तव्हां ॿारनि खे उघाड़े पेर वॉक कराईंदा कयो हफ़्ते में 1 ॾींहुं 10 ॾींहं, पर असां पंहिंजे ॿारनि ते एतिरी तवजो नथा ॾियूं, एतिरो उन्हनि जी केयर नथा कयूं, असां पाण पंहिंजो ख़्यालु नथा रखूं। हत की जेके डॉक्टर्स जेके चवनि था सुबुह जो नार मुंहुं तव्हांखे हिकिड़ो सूफ़ खाइणु घुरिजे, एप्पल खाइणु घुरिजे, उन सां तव्हांखे कॾहिं ज़िंदगी में कोई बीमारी न लॻंदी, तव्हां कैंसर खां हमेशह मुफ़ीद रहंदो, कॾहिं बि इन शयुनि जूं तव्हांखे प्रॉब्लम कोन थींदी, तव्हांखे हार्ट अटैक जो 110% तव्हांखे हार्ट अटैक जे करे कोई प्रॉब्लम न थींदी। पर असां नथा फॉलो कयूं, असांखे 2 वक़्त जी मानी हिन महांगाईअ में मिली वञे, असां चवंदा अल्लाह जो शुक्र अदा था कयूं, पर जेकी कुदरतियूं शयूं तव्हांखे फ़ाइदो ॾियनि थियूं उन्हनि मां असांखे फ़ाइदो वठणु घुरिजे, जंहिंमें न पैसो थो लॻे न असांजी को शइ थी लॻे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदसि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भेण छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? बुलबुल फ़कीर गुड्डू खां ॻाल्हायूं पिया, वापदा कॉलोनी गुड्डू कचमोर खां। भेण अॻे हफ़्ते बि आया हुआसीं, हाणे बि अका काल मिलायूं पिया। सही सही, मां भली कार थी कयां, ॾाढी ख़ुशी थी तव्हां प्रोग्राम में शामिल। माशाअल्लाह तव्हां टॉपिक रखियो आहे सर्दी जो। सर्दी त भेण एतिरी अञा आई बि न आहे। तव्हां टीवी जो आवाज़ घटि कयो, टीवी जो आवाज़ घटि नंढड़ी आवाज़ वधाए वठी तव्हांजे शौक़ सां ॾिसजो। अच्छा सभु ॾिसनि थियूं। सही सही सही। ख़ैर आहे न, थी ख़ुशि आहियो न? सर्दियूं अचनि त पोइ हाल असां ख़ुशि रखंदो, टॉपिक तव्हां सर्दी जो रखियो आहे। हा, उहो इन जे करे त माण्हुनि खे पहिरियां खां ई ख़बर हुजे त असांखे पंहिंजे ॿारनि जी पहिरियां ई हिफ़ाज़त करणु घुरिजे। सियारा राति शाम जे टाइम त थधी हवा हले थी न, ॿारनि खे त इहा बि शइ अफेक्ट करे वेंदी आहे। इहा सही आहे, इहो सही आहे, ॿारनि खे ख़्यालु रखणु खपे। माखी ऐं मखण, सियारे जो माखी मखण, इहे त वाह वाह आहिनि, वॾियूं शयूं न। अजीब सियारे जो त पंहिंजो ई मज़ो आहे। बिल्कुलु। कहिड़ो गानो ॿुधणु पसंदि कंदव, छा ॿुधाईंदो? हिकिड़ो सूफ़ी बोल अॻे दफ़े बि तव्हांखे अखियुनि ते ॿुधायो हुते। जी बिल्कुलु ॿुधायो, हाणे बि को अथव गानो? हाणे बि मुंहिंजो मुर्शिद आहे रत दर जो सूफ़ी गमदिल साईं, उन्हनि जा कलाम आहे हिकु। जी ॿुधायो। पोइ हुनजो पहिरियों थल ॿुधायूं था, वरी नाले वारो, छो जो हुन में मिसरा घणा आहिनि। अच्छा ठीकु आहे ठीकु आहे, ओके ओके। दीदन जे शहीदन जो कहड़ो गुस्ल कफनवा, दीदन जे शहीदन जो कहड़ो गुस्ल कफनवा, अबरू पुठन जो आहे दिल पर दर्द फनवा, अबरू पुठन जो आहे दिल पर दर्द फनवा, दीदन जे शहीदन जो। वाह वाह। मिसरा भेण जाम नाले वारो मिसरो आहे। जी जी। इज़राइल खां अॻे मोहब्बत जे मौत मारिया, खौफ़े क़बर हशर खां अकमल अॻे उकारिया। इज़राइल खां अॻे मोहब्बत जे मौत मारिया, खौफ़े क़बर हशर खां अकमल अॻे उकारिया। गम सोज़ दर्द गम दिल सामान सिर कटनवा, गम सोज़ दर्द गम दिल सामान सिर कटनवा, अबरू पुठन जो आहे दिल भर दे दर्द फनवा, दीदन जे शहीदन जो कहड़ो गुस्ल कफनवा, अबरू पुठन जो आहे दिल भर दे दर्द फनवा। भेण तव्हांजी अखियुनि ते सूफ़ी जो प्रोग्राम ॿुधायोसीं। महिरबानी महिरबानी। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, अल्लाह तव्हांखे ज़िंदगी में कामयाबी ॾे, तव्हांजी केतिरनि खे, तव्हांजे सॼे सथ खे ख़ुशि रखे,
पूरी सिंध खे मौला आबाद रखे, पूरी दुनिया खे असां सूफ़ियुनि जो इहो पैगाम एहसास हुजे, इंसानियत हुजे। मुंहिंजी नंढड़ी ॻाल्हाईंदी तव्हां सां। हाँ बिल्कुल बिल्कुल ॻाल्हायो। ॻाल्हाए, नंढड़ी ॻाल्हाईंदी अथी, ॻाल्हाए। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। मां उरूज को। हाँ उरूज, कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? हाँ मां ठीकु आहियां। पहिरियां सलाम जो जवाब ॾियो तव्हां मूंखे। वालेकुम अस्सलाम। गुड। जेकॾहिं कोई बि तव्हांखे कॾहिं बि कोई सलाम करे, पहिरियां त कोशिशि कंदा कयो त तव्हां पहिरियां सलाम करे छॾियो, पर जेकॾहिं कोई सलाम करे थो त पहिरियां हुनजो फौरन सलाम जो जवाबु ॾिबो आहे, ठीकु आहे? हाँ। छा नालो, अच्छा नालो तव्हांजो, ठीकु आहे। त पढ़ंदा आहियो तव्हां, कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो? अच्छा टीवी जो आवाज़ बंदि कयो प्लीज़। ओके जी ओके, कॉल ड्रॉप थी वई आहे। ॾिसो मां तव्हांखे हमेशह उहा ई ॻाल्हि कंदी आहियां त कॾहिं बि जॾहिं तव्हां कॉल कंदा कयो त तव्हां कोशिशि कयो तव्हां पंहिंजे टीवी जो आवाज़ु बंदि रखंदा कयो, तव्हांजी ॻाल्हि बि कोन थींदी ऐं तव्हांजी कॉल बि ड्रॉप थी वेंदी। त कोशिशि कयो टीवी जो आवाज़ु बंदि हुजे ऐं पोइ तव्हां मूंसां ॻाल्हायो, उन खां पोइ तव्हां बाद में रिपीट में ॾिसी सघो था। मां हमेशह तव्हांखे ॿुधाईंदी आहियां असांजो यूट्यूब ते KTN एंटरटेनमेंट जे नाले सां पेज आहे, तव्हां उन ते वञी ऐं तव्हां उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो। उन जे अॻियां लिखंदव सदफ़ भुट्टो। यूट्यूब ते तव्हां नज़रे तव्हां इहो सॼो नालो सर्च कंदव त उन जे जेके न्यू मुंहिंजा वीडियो क्लिप्स हूंदा आहिनि उन में तव्हांजी कॉल रिकॉर्डिंग, मुंहिंजा क्लिप्स ऐं फेसबुक ते असांजे पेज ते हर जॻह ते असां इन पंहिंजी लिंक खे शेयर कंदा आहियूं। जेके माण्हू कॉल कनि था, जेके नथा असां ते उन्हनि जी कॉल नथी लॻी सघे, नंबर नथो लॻी सघे, त उहे रिपीट में ॾिसी सघनि। हिन वक़्तु जेतिरियूं बि अखियूं, जेतिरा बि मुंहिंजा भाइर दोस्त, मुंहिंजियूं भेनरियूं, मुंहिंजियूं फैमिलीज़ जेके बि आहिनि हिन वक़्तु मुंहिंजे शो खे ॾिसनि थियूं, इंजॉय कनि थियूं, त उन्हनि सभिनि जी मां थोराइती ऐं शुक्रगुज़ार ऐं प्रोग्राम में कॉल बि कनि था, प्रोग्राम में शामिल बि थियनि था। हिकिड़ी कॉल आहे, ओके कॉल शामिल थिया कयूं, कॉल था वठूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? जी ज़ोहैब अहमद ॻाल्हायां पियो शिकारपुर खां। आवाज़ घटि कजो, आवाज़ बिल्कुलु बंदि। नालो छा ॿुधायव? ज़ोहैब अहमद। ज़ुहैब अहमद, ओके। खुश रहियो। ज़ुहैब मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह जी, तव्हां खुश आहियो? अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त लॻे पियो। थैंक यू। ज़ुहैब छा कंदा आहियो तव्हां? जी मां फार्मा में प्राइवेट जॉब कंदो आहियां। अच्छा प्राइवेट जॉब कंदा आहियो, सही सही। ज़ुहैब सियारे जे हवाले सां असांजो टॉपिक आहे त सियारे में पाण खे सेफ रखण जे लाइ, पाण खे बचाइण जे लाइ असांखे छा करणु घुरिजे सीउ खां बचण जे लाइ? ॾिसो अभी हिन टाइम त अञा हिन वक़्तु ताईं मौसम कुझु बेहतर आहे, बिल्कुलु बिल्कुलु। पर असांजी पहिरियां इन टॉपिक ते डिस्कस करण जो, ॻाल्हाइण जो मक़सदु इहो आहे, पर जेके सियारा अचनि था, जेके हिन वक़्तु बाद में जॾहिं रिपीट में असांजो प्रोग्राम हले थो ऐं जेके माण्हू ॾिसनि था उन्हनि खे हिकिड़ी सुठी एडवाइस मिली वेंदी। एडवाइस इहा आहे त ॿारनि जो घणो हिन में ख़्यालु रखिजे, छो जो ॿार हिकु सेंसिटिव आहिनि ऐं उन खां अलावा वॾा जेके पोड़ा आहिनि असांजा, उन्हनि खे पाण खे एहतियात करणु घुरिजे, घणो सर्दी में ॿाहिरि न निकिरणु घुरिजे इन हवाले सां। बाक़ी जवान त हली था वञनि जॉब ते, हेॾे होॾे मतिलबु कमकार थी थो वञे। बाक़ी पोड़ा ॿार जेके आहिनि हिकु मिसाल हूंदा आहिनि न, उन्हनि खे ख़्यालु रखणु। सही सही। ओके, कहिड़ो गानो ॿुधणु पसंदि कंदव, छा ॿुधाइणु पसंदि कंदव? अभी मां त मूंखे ॻाइण जो शौक़ु बि आहे। ॿुधायो। मां चवां पियो हिकिड़ो गानो तव्हांखे बि बिल्कुलु ॿुधायां। बिल्कुलु बिल्कुलु ॿुधायो। गानो आहे त ये हसी जिंदगी गुजरी भई, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, वो भी चाहुदई थोरो वैसा हुदई, ओ फिरी कीअं वई का खबर ही न पई, ये हसी जिंदगी। ओके, कंहिंजे नाले कंदो इहो सॉन्ग? बस इहो प्यारनि ॿुधण वारनि जे नाले। ओके ठीकु आहे, ओके थैंक यू, अल्लाह हाफ़िज़, बाय। ओके फ्रेंड, जेके असां सियारे जे खाधनि जी ॻाल्हि करे रहिया हुआसीं, जेकॾहिं हिन वक़्तु टाइम बि अहिड़ो थी वियो आहे, बुख बि लॻी रही आहे, त सिंधी जेके खाधा हूंदा आहिनि उहे इलाही ज़बरदस्त, इलाही
टेस्टी हूंदा आहिनि ऐं माण्हू सिकंदा आहिनि असांजा सिंधी खाधा खाइण जे लाइ, पर ॻाल्हि आहे उन्हनि खे पचाइणु अचणु घुरिजे। असांजी अम्मी पचाईंदी आहे, असां पाण सिंधी आहियूं, असां भुट्टा आहियूं, असां त शुरू खां इहे खाधा खाधा आहिनि, पर उन जे टेस्ट जे बारे में मां ज़रूरु डिस्कस कंदसि, पर हिकिड़े ख़ूबसूरत सॉन्ग खां पोइ हिन ट्रैक खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। काश तू ही मुझो दिलदार थी पवे हा, ए काश तू ही मुझो दिलदार
वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कारती आहियां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हां सां गॾु तव्हांजी पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो, जंहिंमें असां कंदा आहियूं खोड़ सारियूं कचेरियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारी नॉलेज में बि मुंहिंजी कुझु ॻाल्हियुनि सां तव्हांखे कुझु अहिड़ी नॉलेज मिली वञे जंहिंसां तव्हांखे फ़ाइदो थिए ऐं इन्हनि शयुनि खे ज़रूरु ट्राए कजो। ऐं वॾनि बुज़ुर्गनि खे मां इहो ई चवंदसि त तव्हां बि कोशिशि कजो त पंहिंजा जेके बुज़ुर्ग आहिनि तव्हांजे घर में जेकॾहिं अलाह पाक उन्हनि खे सलामत रखे त उन्हनि खे उस ज़रूरु सियारे में लॻाइजे। मां ॿ कलाक उस में वेठी हूंदी आहियां त सनलाइट्स असांजे लाइ इलाही बेस्ट आहे, पर जेके रहनि सिज में था उन्हनि खे सनलाइट्स मिले थी त वेल एंड गुड। ऐं उहे त चवंदा हूंदा त उस न हुजे, पर उस बि असांजे लाइ असांजे ॿारनि जे लाइ इलाही फ़ाइदेमंद हूंदी आहे। स्कूल में ॿारनि खे जेके वॾा स्कूल हूंदा आहिनि, हर स्कूल में ईअं थींदो आहे, पर जेके वॾा स्कूल आहिनि उन्हनि जी इहा पॉलिसी हूंदी आहे सियारे में उहे जेके गर्मी जी वजह सां हुन छितियूं लॻायल हूंदियूं आहिनि उहे हटाए छॾींदा आहिनि ऐं ॿारनि खे बाक़ाइदा कलाक ॾेढ कलाक प्ले करण जो टाइम ॾिनो वेंदो आहे त उस में खेॾंदा, उन्हनि खे सिज जी लाइट्स लॻंदी, सिज जूं छुआऊं लॻंदियूं त उन्हनि जी हेल्थ बहितर थींदी ऐं इहा ॾाढी वेल एंड गुड, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। उनखां अलावा जेकॾहिं असां पंहिंजे खाधनि जी मां ॻाल्हि करे रही हुई, सियारनि जे खाधनि जी बि ॻाल्हि हिकिड़ी पंहिंजी हूंदी आहे, सियारनि जी सब्जियूं। ऐं ॾिसो अलाह साईं असांखे हर मुंद जे हवाले सां हर नेमत असांखे ॾिनी आहे त असांखे उन नेमतनि जो मज़ो सवादु वठणु घुरिजे। गर्मियुनि जे खाधनि जो बि पंहिंजी हिकिड़ी इंजॉयमेंट हूंदी आहे, पर सियारनि जा खाधा बि असांखे खाइणु घुरिजनि। कुझु माण्हू रिज़र्व हूंदा आहिनि, न खाइनि शयुनि खे, साग पली खे, सब्जियुनि खे नथा लाइक कनि, पर सब्जी मां चवंदसि गोश्त मच्छीअ खां वधीक बहितर आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? दरगाह सखी जा लातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञो। कीअं आहियो तव्हां परवेज़ अली थी वञो साहब? इलाही काफ़ी टाइम खां पोइ तव्हांजी कॉल लॻी आहे। हा बिल्कुलु, वॾी मुश्किल सां अवांजे प्रोग्राम जा पुरस्कार तमामु घणा आहिनि, वॾी मुश्किल सां कॉल मिले थी। वॾी महिरबानी। कीअं आहियो, तव्हांजी तबियत सही आहे? जी जी अल्हम्दुलिल्लाह, अवांजी तमामु ख़ुशि आहियो, पूरी टीम ख़ुशि आहे। अल्हम्दुलिल्लाह। मौसम जी तब्दीली जे हवाले सां ॿुधायो। हा मौसम अल्हम्दुलिल्लाह असां त तमामु घणो चेंजिंग थी वई आहे, राति बाक़ाइदे ठरे पई ऐं ॾींहुं कुझु अञा गरम आहे। ॾींहुं गरम आहे, बिल्कुलु मां उहा ई ॻाल्हि कई हुई त ॾींहुं अञा बि थोरो गरम आहे, पर 5 बजे खां पोइ जेको आहे थधि जी शुरूआति फील थिए थी, पोइ राति जो सीउ थोरो थी थो वञे तेज़ वारो, है न? बिल्कुलु बिल्कुलु। हींअर जेका मौसम आहे हिनखे चवंदा आहिनि त जीअं सियारो अचण जी कंदो आहे त ख़ासि करे पंहिंजो ख़्यालु बुज़ुर्गनि जो, ॿारनि जो ख़्यालु कजे। ॿारनि जो ख़्यालु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ॾिसो परवेज़ अली थी वञो साहब, ॿार बीमार बि थियनि था, डॉक्टरनि जी लाइन लॻी पई हूंदी आहे, उते मायूं बि बीठियूं आहिनि, वॾा नंढा हर माण्हू। हे ॾिसो था 5 ॾींहंनि जो वायरस लॻो पियो आहे, जंहिंखे ॾिस बीमार बीमार बीमार। ही मौसम जेको आहे न ख़ासि करे ॿारनि ते ऐं जेके वॾा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि ते जल्दी असर थी करे। बिल्कुलु बिल्कुलु। पोइ सीउ खां बचण जे लाइ छा करणु घुरिजे, तव्हांजी टिप्स छा आहे? सीउ खां बचण लाइ सभ खां पहिरियां त जेकॾहिं पंहिंजे हालार इंतज़ाम कजे त गरम कपिड़ा वठिजनि। बिल्कुलु। उन खां पोइ खाधो पोइ टाइट रखिजे, जीअं माना जेकॾहिं थधि जो असर बि थिए त माना फील न थिए। हा असां कवर करे वञे, असांजी बॉडी कवर करे वञे, है न? हाणे मूंखे त ख़ासि करे सियारे जो इंतज़ाम हूंदो आहे त जीअं बाजर जी मानी गरम हूंदी आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मखण हुजे, उन खां अलावा वरी बुसरी जेका पंहिंजी सिंधी रवाज़ हूंदो आहे बुसरी ठाहिण जो, उन ते मखण हुजे त वाकई में इहे ख़ासि करे शौक़ु करे सियारे में मां इहे खाधा खाईंदो आहियां। ऐं जेको घणो थधि जो टाइम हूंदो आहे न अक्सर कोशिशि कंदो आहियां त हंध में माण्हू रहे, बिस्तरे में, सवड़ में या कंबल में वेहिजी, त थधि खां पाण खे बचाईंदासीं त सियारे खे इंजॉय करे सघंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु, इहा ॻाल्हि बि आहे, पर सीउ खे इंजॉय बि करणु घुरिजे, पाण खे कवर करे ऐं सियारे खे बि इंजॉय करणु घुरिजे। जीअं गर्मी असांखे न छॾींदी, असां सियारे खे कोन छॾींदासीं। शायदि इंसानु बीठो आहे पंहिंजे पेरनि ते त सभ खां मज़बूत आहे, थोरो बि असरु थिए थो न बीमारीअ जो त पोइ उनजो कमज़ोर आहे ई कोन। ॾाढी बिल्कुलु, ॾाढो इफेक्ट पए थो। सही परवेज़ अली थी वञो जी। असांखे इहो आहे त जेकॾहिं तकलीफ़ बीमार थी पवंदासीं त हिकिड़ो ख़र्च बि थींदो, परेशानी बि थींदी ऐं घणो माना इंजॉय बि न करे सघंदासीं। इन करे वधि में वधि पंहिंजी सिहत जो पंहिंजो ख़्यालु करणु खपे। सही। छा ॿुधाईंदो अॼु पंहिंजी आवाज़ में? असांजे प्रोग्राम में कहिड़ो गानो शामिल था कयो? तव्हांजी आवाज़ में अॼु त हुजणु घुरिजे। हा गीत हाणे तव्हांखे कोशिशि कयूं था, जेको अक्सर करे मां झुंगाईंदो आहियां, अक्सर गीत मां अॻे थोरो तयारी करे छॾिया, सुठो ॿुधायां, वरी पुराणो गीत ॿुधायां जेको ॿुधाईंदा। ओके। अची क़िस्मत जे हुजे हा
न जुदा थियूं हाँ गई रोह पंहिंजो नाहे जानी बस मुक़दर आ कई सचा हिक ॿिए सायूं भई सचो प्यारो आहे तुंहिंजो मुंहिंजो हिक ॿिए ते एतबार आहे बेवफा मूंखे नकी मां सखां थो तोखे चई रोह पंहिंजो नाहे जानी बस मुक़दर आ कई जी। हे परवेज़ अली तीवण साहब, इहे जेके तव्हांजा वर्ड्स आहिनि न त ॾोह पंहिंजो बि न हूंदो आहे, पर क़िस्मत जी ॻाल्हि आहे, जुदा रही बि नथा सघूं पर रहणो बि ज़रूरी आहे। पर इन जो को त हल हुजणु घुरिजे न। जेकॾहिं कुझु माण्हुनि खे जुदाई पसंदि न आहे, बर्दाश्त न आहे, उहे छा कनि? असल में जिनखे जुदाई पसंदि न आहिनि त उन्हनि खे पंहिंजे दिलि खे नरम करणो पवंदो ऐं ॿियनि जा जेके दुख सुख सभु बर्दाश्त करणा पवंदा ऐं कोशिशि करे त माना हर शइ खे जॾहिं हल करिणो आहे त माना उनजा सभु नखरा बि सहिणा पवंदा। पर जंहिंमें बर्दाश्त न हुजे त उहो छा करे? बर्दाश्त करणो पवंदो। जेकॾहिं बर्दाश्त न कंदो त पोइ इहो विछोड़ो नसीब आहे। अला इलाही मुश्किल आंसर ॾेई छॾियो आहे तव्हां मूंखे। न कोशिशि इंसान कोशिशि कंदो, कोशिशि कामयाबी तुंहिंजी आहे ज़रूरु। चवंदा आहिनि त कामयाबी तॾहिं मिलंदी जॾहिं दुख तकलीफ़ूं लाड़ा चाड़ा ज़िंदगीअ जा सभु बर्दाश्त कंदो, इंशाअल्लाह हिकु ॾींहुं कामयाबी ज़रूरु मिलंदी। बिल्कुलु बिल्कुलु। ओके परवेज़ साहब, मूंखे तव्हां इहो ॿुधायो कहिड़ो गानो ॿुधणु पसंदि कंदो ऐं कंहिंजे नाले कंदो? बसि जेको हाणे तव्हां गीत हलाईंदव इहो असां तव्हांजे नाले, पूरी टीम जे नाले ऐं हाफ़िज़ मोहम्मद मिठल पवर ऐं जेका मुंहिंजी फैमिली अव्हांखे ॾिसी वई आहे ख़ासि थैंक यू सो मच। ओके, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। ओके फ्रेंड्स, ॾाढो ज़बरदस्त ऐं ॾाढी सुठी हिननि ॻाल्हि कई, ॾाढी सुठी गहराइनि वारा अल्फाज़ आहिनि जेकॾहिं ॻाल्हि कोई सम्झे त। पर वक़्तु थियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो, ऐं हीउ ट्रैक मां परवेज़ अली तीवण साहब खे डेडिकेट कयां थी। तव्हां हिन सॉन्ग खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी कयां। ऐं नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, हाफ़िज़ परवेज़ अली तीवण जी फरमाइश ते असां हीउ सॉन्ग ॿुधोसीं ऐं तव्हां ॾिठोसीं बि, ॾाढो इंजॉय कयो, ॾाढो सुठो लॻो। ऐं पुराणा सॉन्ग जी त ॻाल्हि ई पंहिंजी हूंदी आहे, म्यूज़िक जा बि हिकिड़ा पंहिंजा क़िस्म हूंदा आहिनि, पर म्यूज़िक डिपेंड करे थी असांजे मूड जे मथां, असांजो मूड उन वक़्तु कहिड़ो आहे। जेकॾहिं असां ॾुखायल आहियूं, कंहिंजे ग़मनि जा सतायल आहियूं, कंहिंजी यादि में तड़पायल आहियूं, त असांखे सैड सॉन्ग ऐं कुझु अहिड़ा टिपिकल सॉन्ग्स पसंदि हूंदा आहिनि। पर जेकॾहिं असांजो मूड हैप्पी आहे त असांखे ख़ुशी वारा सॉन्ग सुठा लॻंदा आहिनि। त सॉन्ग जी बि हिकिड़ी पंहिंजी फीलिंग्स हूंदी आहे ऐं तव्हां जहिड़ा सॉन्ग्स ॿुधंदव उहे फीलिंग्स तव्हांजे अंदरि डेवलप थी वेंदियूं आहिनि ऐं तव्हांजो मूड ख़ुशि वारो बि हूंदो, उहो बि सेट थी वेंदो। त हा, मे बि थी सघे थो अॻिते हली ईअं थी वञे, हूअं थी वञे। पर होप्स ऐं उमेद हमेशह सुठी रखणु घुरिजे। ज़िंदगी जे कहिड़े बि मौक़े ते जेकॾहिं ॿ साथी पाण में हलनि था ऐं उन्हनि जी सुठी हिकिड़ी विशिस आहिनि, हिकिड़ी ज़िंदगी जो सुठो एम ठहियलु आहे त असांखे पंहिंजी लाइफ सुठे तरीक़े सां गुज़ारणी आहे। पर जेकॾहिं कंहिं हालातनि जी वजह सां उहो नथा मिली सघनि त अलाह जो शुक्र अदा कयो हर हाल में बि शायदि अॻिते ज़िंदगी में अञा तव्हांजे लाइ बहितर ऐं सुठो हुजे। पर जेकॾहिं न बि आहे त उन जूं यादूं जीअण जे लाइ काफ़ी हूंदियूं आहिनि। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिलु कंदसि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अज़हर अली तनियो लाड़काने खां ॻाल्हायां पियो। ओके, कीअं आहियो तव्हां अज़हर, ठीकु आहियो? जी जी जी, अॼु ज़रूरु तव्हां बि ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत? मां ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। छा कंदा आहियो अज़हर? यूनिवर्सिटी ऑफ लाड़कानो में जॉब कंदो आहियां। अच्छा अच्छा, माशाल्लाह माशाल्लाह। छा चवणु चाहींदो अॼु जे प्रोग्राम में? लाड़काने में सी आहे, मूंखे इहो ॿुधायो, थधि पए थी राति जे टाइम ते? लाड़काने में थधि पए थी पई, मौसम ॾाढी माशाल्लाह सुठी थी वई आहे। अच्छा, हा मूंखे ख़बर पई त लाड़काने में सी शुरू थी वियो आहे। लाड़काने में जहिड़ी गर्मी पए थी न, ओड़ो ई सी थो पए। हा, सी सुठो पवंदो आहे, हाणे माशाल्लाह सुठी हले पई। सही सही। अच्छा, असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त सीए खां बचण जे लाइ असांखे छा करणु घुरिजे? सीए खां बचण जे लाइ खाद खुराक सुठी हुजणु खपे। मच्छी जी मुंद अची वई आहे, मखण जी मुंद अची वई आहे। हा हा, बिल्कुलु बिल्कुलु सही सही। प्रोग्राम में कोई गानो ॿुधणु पसंदि कंदो, कुझु ॿुधाईंदो, का फरमाइश? बस फरमाइश ते सिंधी गानो असांखे ॿुधणो हुयो। ज़रूरु ॿुधाईंदासीं। नाले कंहिंजे कंदो?
मां पंहिंजी फैमिली खे डेडिकेट कंदो। ओके ओके अज़हर, थैंक यू, थैंक्स फॉर कॉलिंग, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। ऐं मां तव्हांखे ॿुधायो हुयो न त लाड़काणे में मुंहिंजा पंहिंजा माइट पंहिंजा कज़न्स मुंहिंजूं रहंदियूं आहिनि, त मुंहिंजो उन्हनि सां हाल वाल अक्सर त थींदो रहंदो आहे, त उहो इहे ॿुधाइनि पियूं त लाड़काणे में सीउ जी शुरूआति मतिलबु इहा तक़रीबन 15-20 ॾींहं पुराणी ॻाल्हि आहे, तॾहिं खां उन्हनि मूंखे ॿुधायो हुयो त हिते सीउ शुरू थी वियो आहे ऐं राति जो मौसम थधी पए थी। उहा ई ॻाल्हि आहे, लाड़काणे में जहिड़ी गर्मी पवंदी आहे, अल्लाह अल्लाह, ओतिरो ई सीउ पवंदो आहे। उनजो लाड़काणे जो सीउ बि मां बर्दाश्त कयो आहे, गर्मी बि मां बर्दाश्त कई आहे। जॾहिं मुंहिंजा BA जा पेपर थियनि पिया त मां BA मां प्राइवेट कई हुई ऐं इंटर ताईं मां रेगुलर क्लासिस वरितियूं, ग्रेजुएशन मां प्राइवेट पेपरनि में ॾिनी। त जॾहिं मां पेपर ॾियणु वेंदी हुअसि त पेपर मुंहिंजा अक्सर गर्मियुनि में फुल गर्मियूं, अल्लाह अहिड़ी हालत हूंदी, लाइट हूंदी कोन हुई लाड़काणे में, त सॼो ॾींहुं लाइट न, लिटरली सॼो ॾींहुं लाइट्स न हूंदी हुई ऐं असांखे स्टडी बि करणी आहे, पढ़णो पिया। स्टडी त मुंहिंजी हूअं ई थियल हूंदी, प्राइवेट पेपर हूंदा, पर मां बुक्स घर में स्टडी कंदी रहंदी हुअसि त मूंखे कुझु तयारी जे बारे में ख़बर हुजे। डाइजिस्ट मिलंदियूं आहिनि, डाइजिस्ट में हुनजो क्वेश्चन ऐं आंसर बि मिली वेंदो आहे, पर जेकॾहिं तव्हां डायरी खां बहितर आहे त तव्हां पंहिंजा आंसर जेके तव्हां नोट कंदव, तव्हां पंहिंजे माइंड सां जेके नोट ठाहींदो उहे तव्हां लिखंदो, जेके तव्हांजो दिलि चवे थो, जेको जवाबु हिनजो इहो हुजणु घुरिजे। ऐं मज़ीद त उहा अञा बहितरीनु मतिलबु तव्हांजे रिज़ल्ट में इलाही हेल्प कंदा आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां ॾाढे सुठनि नंबरनि सां, ॾाढे सुठे ग्रेड सां माशाल्लाह मां पास थी आहियां। मूंखे यादि आहे मैट्रिक में मां B ग्रेड में पास थी हुयसि ऐं इंटर में मां फर्स्ट पोजीशन खई हुई ऐं सॼे लाड़काणे में हिकिड़ी फर्स्ट पोजीशन असां 3 छोकिरियूं हुयूंसीं। पर इहा हिकिड़ी ॾाढी मतिलबु कि वॾी ॻाल्हि हूंदी आहे त तव्हांजी महिनत तव्हांखे उहा रंग ॾेखारे थी, त इलाही सुठी नंबरनि सां। पर मां हमेशह जेके आंसर मुंहिंजा हूंदा हुया, मां पंहिंजे माइंड सां मां पढ़ी त छॾींदी हुयसि बुक्स, पर मां आंसर पंहिंजे दिमाग़ जो, जेको मुंहिंजे दिमाग़ में जवाबु हूंदो मां उहो लिखंदी हुयमि बानिस्बत के कॉपी खां। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं। हलो अस्सलाम वालेकुम, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? मुंहिंजो नालो वसीम अहमद। ओके, किथां कॉल कई आहे? हैदराबाद जामचरे खां। अच्छा, कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? अल्लाह शुक्र आहे, तव्हां ख़ुशि आहियो? मां ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? तव्हांजो प्रोग्राम ॾाढो वणियो। महिरबानी, तव्हां ॾाढा पसंदि लॻो प्रोग्राम में। महिरबानी, थैंक यू सो मच। सुठा गाना बि ॿुधायो असांखे प्रोग्राम। ज़रूरु ॿुधाईंदासीं। नाले कंहिंजे कंदो? नालो शमन मीराली। ओके, ठीकु आहे, ओके। तव्हां कुझु ॿुधाइणु पसंदि कंदो? हा ॿुधायो न? तव्हां पंहिंजी आवाज़ में को गानो ॿुधाईंदव असांखे? जी ज़रूरु ॿुधायो। ॿुधायो। हेलो, ओके, कॉल ड्रॉप थी वई। असां उन्हनि जे आवाज़ में गानो ॿुधणु पसंदि कयूं पिया, पर में बि कॉल ड्रॉप थी, काफ़ी टाइम थी वियो हुयो। एनीवे, ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि सियारनि जे हवाले सां। जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त मां 2-3 शयूं तव्हांखे ॿुधायूं आहिनि। वधीक परेशान थियण जी ज़रूरत न आहे। पाण खे कवर रखो, ॿारनि खे सेफ रखो ऐं ॿारनि जे हेल्थ जो ख़्यालु रखो। उन्हनि खे शाम जे टाइम ते को न को सूप पीआरियो। सुबुह जे टाइम ते थी सघे त अंडो बॉयल ज़रूरु खारायो, उन्हनि खे चांहि सां गॾु। शाम जे टाइम बि खाई सघो था, पर शाम जो थोरो अंडो ॿारनि जे लाइ हेवी थी वेंदो आहे, छो जो अंडे बॉयल अंडे खे थोरो मर्ज थियण में टाइम लॻंदो आहे। त सुबुह जो अंडो इज़ द बेस्ट आहे। ऐं जेके बि असांजा फूड्स आहिनि, मज़ीद जेकॾहिं वधीक तबियत ख़राबु थिए त घर जे टोटकनि ते न हलिजो। हाणे घर जे टोटकनि में उहो असर बि न रहियो आहे। डॉक्टर छा जे लाइ तयारु थिया आहिनि, छा जे लाइ वेठा आहिनि, त डॉक्टर जी मेडिसिन बि इलाही ज़रूरी आहे। ॿारनि जी ऐं पंहिंजे बुज़ुर्गनि जी हेल्थ में बिल्कुलु बि रिस्क न खणणु घुरिजे असांखे। ऐं जीअं असांखे फील थिए त हाणे 1-2 ॾींहं गुज़री वियो आहे, ॿार नथो संभलिजे, नथा थियनि ठीकु, त पोइ असांखे डॉक्टर खां रुजू करणु घुरिजे ऐं ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। ऐं सियारे थधी हवाउनि खां बचो ऐं ॿारनि जी कोशिशि कयो त मां तव्हांखे बार चवां थी, उन्हनि जा कन कवर हुजनि, उन्हनि जा पेर कवर हुजनि, उन्हनि खे सीउ घटि खां घटि थींदो। सुबुह सवेर तव्हां पाण बि उथण सां ई कोशिशि कयो त गरम कॉफ़ी या गरम चांहि, जेकी चांहि त हर घर में ई थींदी आहे। ऐं शाम जे टाइम ते जेकॾहिं चांहि जे अंदरि थोरी दालचीनी थी वञे या इलायची थोरी विझी छॾी, त हुनजी हिकिड़ी ख़ुशबू टेस्ट बि डेवलप थी वेंदो आहे ऐं हुन सां बॉडी बि। ॾिसो, तव्हां कहिड़ी बि सब्जी खाओ था या कोई बि शइ खाओ था, सैलेड खाओ था, फ्रूट्स खाओ था, 15 मिंट खां पोइ उनजो बॉडी ते अफेक्ट ज़रूरु थींदो आहे। तव्हांजी बॉडी खे उन्हनि मां जंहिं बि शइ जी ज़रूरत हूंदी आहे, बॉडी उन शइ खे हासिलु कंदी आहे ऐं बाक़ी शइ खे इनफ करे छॾींदी आहे। त कोशिशि कयो सुठा फूड खाइण जी। अहिड़ी महांगाई जे दौर में असां त
इहो ई चवंदासीं असां सिर्फ़ु एडवाइस ई ॾेई सघूं था, पर जिन माण्हुनि खे अवेलेबल आहे, जिन वटि इहा फैसिलिटी आहे, जेके माण्हू यूज़ करे सघनि था त उहे ज़रूरु यूज़ कनि। ऐं नंढनि ॿारनि जो जेके हिन वक़्तु न्यू बॉर्न बेबी पैदा थियनि था उन्हनि जो बि ख़ासि करे ख़्यालु रखिजो हे हुननि जो। ऐं चवंदा आहिनि त नंढा ॿार जेके हूंदा आहिनि उन्हनि जो जेको पहिरीं थधि हूंदी आहे, पहिरियों सियारो हूंदो आहे, उन में उन्हनि जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे। उन जे अंदरि जेकॾहिं उन्हनि खे खंघि थी लॻी वञे, सीनो जाम थो थी वञे, कुझु बि एवरीथिंग, उहो पोइ उन्हनि खे 5-6 सालनि ताईं उहे शयूं कंटिन्यू रहंदियूं आहिनि। ऐं असांखे पंहिंजो बि ध्यानु ख़्यालु रखणु घुरिजे, छो जे कारण असां बि वर्कर्स आहियूं, कमु कंदा आहियूं, जॉब ते वेंदा आहियूं। सुबुह जो भले सियारो हुजे या गर्मी हुजे, असांखे डेली उथणो आहे, डेली जॉब ते वञिणो आहे। असांजी उहा लाइफ आहे, खॾो खोॾींदासीं त पाणी मिलंदो, न त न मिलंदो। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो? मां ठीकु ठाक। मुंहिंजो मुनवर नालो आहे, जलाकोट मां थी ॻाल्हायां। मुनवर, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ख़ैर शुक्र आहे। दी तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? ख़ैर आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआ सां, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह कंदो रब साईं। मूंखे सॉन्ग ॿुधायो सुठो सुठो। ज़रूरु, गानो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो, सीउ खां बचण जे लाइ असांखे छा करणु घुरिजे? छा भेण, बसि सीउ ई कोन्हनि खे, गर्मी गर्मी लॻी पई आहे। जॾहिं सीउ अचनि, हा जॾहिं अचनि, पर तव्हां वटि टोटको त हूंदा न, का देसी टोटको त हूंदो कुझु ॿुधाइण जे लाइ, माण्हुनि खे ख़बर पवे, माण्हुनि खे, ॿारनि खे कीअं बचाइणु घुरिजे? वोट पाईंदासीं सीउ अचनि। हा बिल्कुलु बिल्कुलु। को खाधो, को रेसिपी अहिड़ी? हा सुठो सुठो सॉन्ग ॿुधायो। मां बच्चनि जे नाले कयां थी। नाला खणो उन्हनि जा। शाकिर अली, शागिब, मोहम्मद राफ़ी, मोहम्मद सिद्दीक़। तव्हां अॼु कोई गानो ॿुधायो मूंखे पंहिंजी आवाज़ में। मूंखे तव्हां गानो ॿुधायो। चलो ज़रूरु ज़रूरु ज़रूरु, मां तव्हांखे, तव्हांजे ॿारनि खे ज़रूरु कोई ख़ूबसूरत सॉन्ग डेडिकेट कंदसि। तव्हां बि पंहिंजो खोड़ सारो, महिरबानी महिरबानी, तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, ठीकु आहे न? दुआ में यादि। ओके, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। ओके फ्रेंड्स, ॻाल्हियूं कचेरियूं त खोड़ सारियूं हुयूं। अॼु जो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। इंशाल्लाह वरी नेक्स्ट वीक तव्हांजी ख़िदमत में मां ज़रूरु हाज़िर थींदसि। तेसिताईं पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो खे ॾींदा इजाज़त। पंहिंजो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे पाड़े वारनि जो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं हिन ख़ूबसूरत ट्रे खे एंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर। ऐं हीउ जेको लास्ट सॉन्ग आहे, मां अदी मुनवर खे सॉन्ग डेडिकेट कयां थी, उनजे ॿारनि खे सॉन्ग डेडिकेट कयां थी। हिन सॉन्ग खे एंजॉय कयो एंड अल्लाह हाफ़िज़, टेक केयर एंड गुड नाइट। वफा मिलनी न आ, मोहब्बत हासिल थियणी न आ। जंहिंखां वफा मिलनी न आ, मोहब्बत हासिल थियणी न आ। तंहिंमें उम्मीद छा ऐं कहिड़ा असरा, बहितर हिन फासिला हो। जंहिंखां वफा मिलणी न, मोहब्बत हासिल थियणी न। जंहिंखां वफा मिलणी न, मोहब्बत हासिल थियणी न। तंहिंमें उम्मीद छा ऐं कहिड़ा असरा, बहितर हिन फासिला।
पर चाहे जे फितरत खजे जी वाकिफ